हिकु ॿियो हादसो पेश आयो आहे, हिकु ॿियो हादसो पेश आयो आहे। हिन कट हिकु ॿियो हादसो पेश आयो आहे, हिकु ॿियो हादसो पेश आयो जेको कंटेनर किरी पियो आहे हिते। हाणे जो हाणे असांजी अखियुनि जे अॻियां कंटेनर किरियो आहे। हाणे जो हाणे ॿियो हादसो पेश आयो आहे। असां बार बार मुसाफ़िरनि खे गुज़ारिश था कयूं, कंटेनर वारनि खे गुज़ारिश था कयूं त बाबा सफ़र खां एहतियात कयो, सफ़र गैर ज़रूरी सफ़र न कयो, छो जो हिन महिल मेहड़ में पाणी वॾो आहे ऐं मेहड़ इंडस हाईवे ते पाणी वॾो आहे, रोड रस्ता बंदि थी चुका आहिनि ऐं हीउ केतिरो नुक़सानु थी चुको आहे। हिन महिल तव्हां पाण ॾिठो त कंटेनर किरी पियो आहे, कंटेनर किरी पियो आहे। तव्हांखे झलियो थी, तव्हां न अचो उते, तव्हां छो आयो जॾहिं पुलिस तव्हांखे झले थी अॻियां, त छाजे लाइ तव्हां उते अचो। हीउ ॿियो हादसो पेश आयो, ॿियो हादसो पेश आयो आहे जेको कंटेनर किरी पियो आहे हिते। ऐं असां वरी मुसाफ़िरनि खे गुज़ारिश था कयूं, जेके बि दोस्त आहिनि वीडियो खे शेयर कयो, छो जो मेहड़ इंडस हाईवे ते पाणी जे जेको आवरटाप थी रहियो आहे, रस्ते जी ख़बर नथी पए, रस्ते जी ख़बर नथी पवे त रस्तो किथे आहे। गाॾियूं हेठि लही थियूं वञनि, जिन जे करे नुक़सान थींदा था रहनि ऐं अला माफ़ी जे को जानी नुक़सान थिए, को माली जो ख़ैरु आहे, पर को जानी नुक़सान थिए त जानियूं क़ीमतियूं आहिनि, त हुनजे लाइ गैर ज़रूरी वेंदो इहो। हे ॾिसो, ही माण्हुनि जी हालत आहे। पुलिस इंतिज़ामिया बीठी आहे, पुलिस इंतिज़ामिया बीठी आहे, बार बार चवण जे करे को बि केर बि न करे रहियो आहे ऐं उनजे लाइ माण्हू हेठि ॾिसो। हीअ हालत आहे गाॾियुनि वारनि जी, हीअ हालत आहे गाॾियुनि वारनि जी, ऐं केरु उहो ॿुधण लाइ तयारु न आहे, केरु कंहिंजो चवणु वठण लाइ तयारु न आहे। ही हालत आहे माण्हुनि जी, ही हालत आहे माण्हुनि जी, ट्रांसपोर्ट वारनि जी, पर ॿुधण वारा तयारु न आहिनि, केरु सम्झण लाइ तयारु न आहे।